पुरेरोलाल लॻे खोरखानी शाख जे आबादगारनि पारां खोरखानी शाख जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि साईं बख़्श हकड़ो, सरदार शाह महमूद हकड़ो, केसर हकड़ो ऐं ॿियनि जो चवणु आहे त इरीगेशन अमलदार बिना कंहिं सबब जे खोरखानी शाख खे नाराबंदी जो सबब ॼाणाए बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे संदनि फसलनि खे नुक़सान थी रहियो आहे। हुननि चयो त अॻेई बरसात सबब संदनि काफ़ी नुक़सान थियो आहे। ॿिए तरफ़ वरी इरीगेशन अमलदार रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे, जंहिं करे पुछड़ी जा आबादगार तमामु घणा परेशान आहिनि। हुननि मसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खोरखानी शाख खे पाणी फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में हैदराबाद टंडो आदम रोड ते धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।